दोस्तों बबरले बाईपास जा लाइव मंजर अवां के ॾेखारे रहिया आहियूं। मुकमिल तौर ते बबरलो बाईपास बंद है ऐं लखन जे तादाद में इतने करोड़न जे तादाद में आवाम गॾु आहे ऐं उन सां गॾोगॾु लखन जे तादाद में जेके रोड बंद हुजण जे करे गाड़ियूं बीहजियूं आहिनि, ट्रैफिक जो माना सिस्टम क्लोज़ लॻो पियो आहे ऐं उतां जे ड्राइवरनि सां जॾहिं मुतां मालूमात कई त उन्हनि जो चवणु आहे त भली हिते सदियूं गुज़री वञनि बि असांखे क़बूल आहे ऐं हक़नि जे लाइ हर को वेठो आहे। हर हिकु सूबे खे अख़्तियार आहे पंहिंजे हक़ वठण जो ऐं उन्हनि जो इहो बि चवणु आहे त अरसा जा जॾहिं अख़्तियार मौजूदु आहिनि त पोइ हे पराए हक़नि ते दाड़े हणण जो कहिड़ो जेको आहे सो कमु आहे ऐं वफ़ाक़ खां सिंध हुकूमत अरसा जा अख़्तियार वापसि करे ऐं पंहिंजे अवाम सां गॾु थी बीहे ऐं अवाम जो मैंडेट जो सबूत ॾेई करे वफ़ाक़ खां अलहदी करे त बहितर आहे।